जय झूलेलाल। मुंहिंजो नालो हार्दिक जोतवानी आहे। मां चोथरम स्कूल में पढ़ंदो आहियां। मुंहिंजी अखाणीअ जो नालो आहे सहकार जो फल। हिकु नदी जे किनारे पिपर जो वण हो। हुन वण ते हिकु कबूतर वेठो हो। उन वण जे हेठां नदीअ जे किनारे हिकु माकोड़ी पई घुमे। ओचितो ई ओचितो झोली अचण जो सबबु उहा माकोड़ी पाणीअ में गिरजी वई ऐं कोता पई खाधे। हुन माकोड़ीअ खे बुढड़ो ॾिसी कबूतर छट पटे कपन पटे नदी में खणी फिटो कयो। माकोड़ी पंहिंजे अॻियां पन तरंदो ॾिठी त हूअ टिप ॾेई हुन पन ते वेठी ऐं पन तरंदो तरंदो अची किनारे लॻो। हिन रीत माकोड़ी पंहिंजा प्राण बचाई। माकोड़ी मन ई मन में कबूतर जो लक थोड़नि मन न लॻी। हिकिड़े ॾींहुं उहा माकोड़ी छा ॾिठो, हिकु मारी कबूतर खे पंहिंजे तीर जो निशानो पई बनाए। माकोड़ी वञी मारीअ जे पैर ते चक पाती ऐं मारीअ जो तीर घुसी वियो ऐं कबूतर वण तां उड़ामी वियो। हिन नमूने औखी में सहकार करे हिकु ॿिए जी जान बचाई। असां सभिनीनि खे हिकु ॿिए जो सहकार करणु खपे। तो कीअं लॻी तव्हांखे मुंहिंजी आखाड़ी?